दोस्तों अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे दोस्तों? अॼु गुफ़्तगू कंदासीं मिस्र खां बि क़दीम तहज़ीब जी। अचो त पिया असांजी अॼु जी हिन वीडियो खे शुरू था कयूं। जी हाँ दोस्तों, असां ॻाल्हि करे रहिया आहियूं मोहनजोदड़ो जी। दोस्तों मोहनजोदड़ो लारकाने खां 30 किलोमीटर जे फ़ासिले ते सिंधु दरिया जे साॼे किनारे ते वाक़िअ आहे। माहिरनि जो चवणु आहे त 5000 साल अॻु सिंधु दरिया मोहनजोदड़ो जे खाॿे पासे खां वहंदो हो, पर कुदरती तौर ते थींदड़ मौसमी तब्दीलियुनि सबबि साॼे तरफ़ खां वहिकिरो करे रहियो आहे। मोहनजोदड़ो इंसानी तारीख़ जे 5000 साल पुराणी सकाफ़ती तहज़ीब आहे। ॾखण एशियाई मुल्कनि पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जी सिंधु माथिरी जी इन तहज़ीब खे शहरी रथाबंदी वारो शहर पिणु खोटियो वेंदो आहे। मोहनजोदड़ो जी आसारनि मां ज़ाहिर थिए थो त हिते आबाद क़ौम इंतिहाई ज़हीन ऐं होशियार महिनतकश हुई, जेका इंसानी रिश्तनि खे उमीद जे नज़रनि सां ॾिसंदी हुई। असरनि मां ज़ाहिर थिए थो त हिते आबाद माण्हू तबिक़नि में विरहायल हुआ, यानी अमीर, वापारी ऐं ग़रीब तबिक़े में विरहायल हुई। संदसि घर खुशादा ऐं पकियुनि सिरनि सां तइमीर थियल आहिनि। घरनि में खूह पिणु मौजूदु आहिनि, जीअं ज़रिए पीअण तौरु इस्तेमाल जो पाणी हासिलु कयो वेंदो हो। हर घर खे लेट्रिन ऐं बाथरूम समेत निकाली सिस्टम पिणु हो, जीअं ज़रिए गंदो पाणी निकाल कयो वेंदो हो। जॾहिं त नालियुनि खे पिणु पथरनि ज़रिए ढकियो वियो हो। घरनि ॿाहिरां रोशनीअ लाइ ॾीआ ॿारण लाइ जॻह पिणु तइमीर थियल आहे। ॿारनि जी तइलीम लाइ स्कूल ऐं कॉलेज पिणु तइमीर कया विया हुआ, जीअं ॿार बहितर तइलीम पाए सघनि। आसारनि जी खोटाई मां हिकु स्विमिंग पूल पिणु हथ आयो आहे, जेको जदीद दौर जी अलामत आहे। मोहनजोदड़ो जी तहज़ीब मिस्र जी अहम अंसर तहज़ीब हुअण जो एज़ाज़ रखे थी। जॾहिं त मोहनजोदड़ो ते घटि तहक़ीक़ थियण करे खेसि मिस्र जी तहज़ीब बाद ॿिए नंबर ते वॾी तहज़ीब चयो वेंदो आहे। इंडिया जे क़दीम आसारनि जा माहिर रखलदास बेयर जी 1918 ईस्वीअ खां ॾखण पंजाब, भावलपुर ऐं सिंध में सिकंदर आज़म जा उहे 11 ठल ॻोल्हण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि जी जाच ऐं खोटाई कराए रहियो हो। जॾहिं सिकंदर आज़म ईस्वी सन खां सवा 300 वरियां अॻु पंहिंजी काह दौरान बयास नदीअ जे किनारे ठहिराया हुआ। मथनि यूनानी ॿोली ऐं हिंदी ज़बान में नुस्ख़ा कराया हुआ। 1918 खां 1922 ताईं वॾी जदोजहद बाद सिंध में खीरथर खां सिंधु नदीअ ताईं जेकमाबाद, सखर ऐं लाड़काने ज़िलनि में 27 वॾनि ऐं 53 नंढनि दड़नि खे ॻोल्हे उन्हनि जी खोटाई कराई, पर इतफ़ाक़ सां उहे सभु ॿुध दौर जा यादगार निकिता। ईअं इतफ़ाक़ सां ही माहिर 1992 में अची लाड़काने खां 30 किलोमीटर परे सिंधु दरिया जे किनारो ॾेई वञी रहियो हो त उनजी नज़र हिकु खंडर ते पई, जेको ॿुध दौर जो हिकु मंदरु हुयो। उहो ठल सिंधु नदीअ जे सतह खां 45 फुट मथे हिकु दरे ते हुयो। जॾहिं बेयर जी ठल भरिसां कुझु खोटाई कराई त खेसि उतां पथर जा कप ऐं ठिकर जे थाऊं जो अहिड़ो ठिकराट हथ आयसि जो उन जो ॿुध दौर सां को बि वास्तो न हुयो, पर उहो कंहिं हज़ारनि साल पुराणे दौर जी कंहिं निराली तहज़ीब जी निशानदाही कनि पिया। जॾहिं बेयर जी मंदर भरिसां खोटाई कराई त उतां उनखे हिकु अहिड़ी महर मिली जेका शिकल ऐं सूरत में हरापा मां मिलियल हिकु तस्वीरी रस्म अल ख़त वारी महर सां हिकु जहिड़ा ॾेखारे पई, जेका सर इंगेज़डर खे हरापा जी खोटाई मां मिली हुई। उन मां बेयर जी अंदाज़ो लॻायो त उतां अञा कुझु क़दीम तहज़ीब ते रोशनी पवंदी, जेका हरापा 5000 साल खनि पुराणी हूंदी, छो जो उतां मिलंदड़ वांगर कुझु औज़ार ऐं ठिकर जा थाऊं हरापा मां उन्ही ॾींहनि में थींदड़ खोटाई मां मिली रहिया हुआ, जेको हंधु उन वक़्तु बरसगीर में सभ खां पुराणो ऐं क़दीम शुमार कयो वेंदो हो। बसि 5000 साल पुराणी तहज़ीब मथां ज़माननि जा ईअं ई सिंध जे पियल पर्दा ऐं लट लहणु शुरू थिया। क़दीम आसारनि जे माहिरनि जो परॾे अख़बार में हुन अज़ीम तहज़ीब बाबति रिपोर्टूं ऐं बयान शाया थियणु शुरू थिया। जल्द ई सॼी दुनिया में उन अज़ीम तहज़ीब जी हाक पइजी वई। उन खोटाई सिंध देश 5000 साल अॻु जी सोनेरी दौर
जी अणलिखियल तारीख़ में इज़ाफ़ो कयो। बरसग़ीर समेत सॼी दुनिया जे तारीख़ जी शुरूआत उन ख़त जे ज़िक्र सां शुरू थियण लॻी। सर जॉन मार्शल ज़ाहिर कयो त मोहंजे दरे मां जेके मोहरूं हथ आयूं आहिनि तिन मां के ईस्वी सन 2750 वरियां त के 3250 वरियां अॻु जूं आहिनि। हाँ, यानी उन तहज़ीब जे ॼमार अटकल 5000 साल वरियां आहे। के चवनि त 5000 साल वरियां अॻे उहा तहज़ीब अहिड़ी आला ऐं दर्जे खे रसियल हुई तीअं मां ज़ाहिर आहे त अटकल 2000 वरियां अॻे उन तहज़ीब जो पायो हूंदो, जंहिं करे चइबो त उहा तहज़ीब अॼु खां 7000 खन वरियां अॻु शुरू थी हूंदी। तारीख़दाननि जो चवणु आहे त मोहंजे दरे जे मोहरनि ते जेका लिखत लिखियल आहे उन्हनि मां अंदाज़ो थिए थो त उहा क़ौम ॿोली जेका ॻाल्हाईंदी उहा लिखी बि सघंदी हुई। मोहंजे दरे जो असुलु नालो छा आहे, महक़िक़ ऐं तारीख़दान अञा ताईं पतो लॻाए न सघिया आहिनि। तारीख़दाननि जे मुताबिक़ दुनिया जो पहिरियों इनक़लाब हुयो ज़रे इनक़लाब। उहो ज़रे इनक़लाब मोहंजे दरे जी क़ौम ई ईजादु कयो। उहे मोहंजे दरे जा राहक हुया जिन्हनि कपह मां धाॻो ऐं धाॻे मां कपिड़ो ठाहियो। मोहंजे दरे जो ज़वाल कीअं आयो, मोहंजो दरो छो ख़तमु थियो, तारीख़दान अञा ताईं को पतो लॻाए न सघिया आहिनि। किन्हनि जो रायो आहे त मोहंजे दरे जा रवासी मुख़्तलिफ़ मुल्कनि में पंहिंजो सामान इम्पोर्ट कंदा हुया। उन्हनि जी वजह सां हुतां इन्हनि में का बीमारी पखेरी वायरस जेको इन शहर जो ज़वाल बणियो। कुझु चवणु आहे त सिंध दरिया जी मौसमी तब्दीलियुनि सबबि का ॿोॾ जी वजह सां ही शहर खंडर बणिजी वियो, पर अञा ताईं को बि सही पतो लॻाए न सघिया आहिनि। ऐं कुझु चवणु आहे त इन शहर जी जेका क़ौम हुई उहा लॾपलाण करे मुख़्तलिफ़ मुल्कनि ॾांहुं हली वई, पर असल में ईअं न आहे। मोहंजे दरे में जेका डांसिंग करियल हथाई आहे उनजी बाह में जेके चूड़ियूं पातल आहिनि उहे बि तव्हांखे अॼु सिंध जे क़दीम कबीलनि मसलन कूलियनि भीलियनि जी औरतुनि में नज़र ईंदियूं। मतिलबु त मोहंजे दरे जा क़ौम अञा बि सिंध में मौजूदु आहे। उमेद त असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। असां मिलंदासीं तव्हां सां अॻी वीडियो में। ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।